वमन युज़लिल फला हादिय लह वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 3 नंबर सूरत सूरह आले इमरान ऐं उन जी आयत नंबर 133 तिलावत कई वई। अल्लाह ताला इन्ही आयत में हुक्म ॾिनो आहे ख़ासि तौर ते उन्हनि ॿाननि खे जेके मुसलमान आहिनि, मोमिन आहिनि। कहिड़ो हुक्म फरमाई वसारिऊ इला मग़फ़िरतिन, तव्हां तकड़ करियो अल्लाह जी बख़्शिश ॾांहुं, व जन्नतिन ऐं जन्नत ॾांहुं। अल्लाह ताला हिते 2 शयुनि ॾांहुं तकड़ करण जो हुक्म ॾिनो आहे, जल्दी करण जो हुक्म ॾिनो आहे। जल्दी इन जे करे जो इंसान ते मौत कंहिं बि टाइम ते अची सघे थो, का बि ख़बर कोन्हे। ऐं ॿियो सबबु जल्दी जो ही आहे त इंसान ज़िंदा त हुजे पर फितननि जे वर चढ़ी वञे ऐं गुमराह थी वञे। इन खां अॻु में जो मौत अची वञे या इन खां अॻु में जो फितना उन खे वकोड़े वञनि, अल्लाह ताला फरमाए थो तकड़ करियो हिकु अल्लाह जी बख़्शिश ॾांहुं ऐं ॿियो जन्नत ॾांहुं। हाणे बख़्शिश ऐं जन्नत ॿई लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। मग़फ़िरत ऐं जन्नत, जंहिंजी मग़फ़िरत थी वई उहो जन्नत में वेंदो, ऐं जन्नत में उहो वेंदो जंहिंजी मग़फ़िरत थी वञे। तंहिंजे करे अल्लाह हिते हुक्म ॾिनो
तव्हां तकड़ करियो, जल्दी करियो अल्लाह जी बख़्शिश ॾांहुं ऐं जन्नत ॾांहुं। हीउ रमज़ान जो महीनो रहमतनि जो महीनो आहे, बख़्शिश जो महीनो आहे। इन में त इंसान खे घुरिजे ख़ुसूसी तौर ते अहिड़ा नेक अमल करे जो अल्लाह जी जन्नत जो हक़दार थी वञे। छाजे करे? जो जन्नत अल्लाह जो वॾो इनाम आहे। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा सभ खां वॾी कामयाबी आहे। दुनिया जी दौलत, दुनिया जा उहिदा, दुनिया जे अंदरि माल ऐं मिल्कियत, औलाद, इहे सभु शयूं आरज़ी आहिनि। इहे सभु शयूं हिते रहिजी वेंदियूं। कॾहिं ईअं थींदो आहे जो इंसान पाण मरी वेंदो आहे, इहे सभु दौलतूं पोयां छॾे वेंदो आहे। कॾहिं वरी ईअं थींदो आहे जो पाण ज़िंदा आहे, दौलतूं ख़तम थी वयूं, ऐश ख़तम थी विया। असांखे दुनिया में ॿिन्ही क़िस्मनि जा मिसाल मिलनि था। माण्हू मरी वियो, दौलतूं छॾे वियो, या माण्हू ज़िंदा आहे, दौलतूं खसिजी वयूं। तंहिंजे करे दुनिया जी हर शइ आरज़ी आहे, का बि शइ बाक़ी कोन रहंदी। उहो माण्हू वॾो बेवकूफ़ आहे जेको इन्हनि शयुनि जे पोयां, आरज़ी शयुनि जे पोयां पंहिंजी दाइमी ज़िंदगी खे तबाह ऐं बर्बाद करे। इमाम शाफ़ी रहमुल्लाह खां कंहिं माण्हू पुछियो, साईं हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो, पोयां हुन वॾी मिल्कियत छॾी, पर को बि हुनजो वारिस कोन्हे, को बि क़रीबी रिश्तेदार कोन्हे, पर वसियत करे वियो त मुंहिंजी ही मिल्कियत उन जे हवाले कजो मरण खां पोइ जेको सभ खां वॾो अक़ुलमंद हुजे। अल्लाहु अकबर। सभ खां वॾो ज़हीन हुजे। इमाम साहब रहमुल्लाह जवाबु ॾिनो हो त इहा मिल्कियत उन माण्हू जे हवाले कई वञे जंहिंजे दिलि में फ़िक्र आख़िरत ज़्यादा हुजे। दुनिया जो पुॼारी अक़ुलमंद कोन्हे। अक़ुलमंद उहो आहे जंहिंजी नज़र आख़िरती ज़िंदगी ते आहे, जेका दाइमी ज़िंदगी आहे, कॾहिं ख़तमु कोन थींदी। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो तव्हां तकड़ करियो जन्नत जे लाइ। ऐं क़ुरान में अल्लाह असांखे तरग़ीब ॾिनी आहे त जन्नत जे लाइ अमल बि करियो, सद बि करियो, मुक़ाबिलो बि करियो। अल्लाह अकबर। क़ुरान करीम में फरमायाई हिकु जॻह ते वफ़ी ज़ालिक फ़लियतनाफ़सिल मुतनाफ़िसून। अल्लाह ताला जन्नती नेमतनि जो ज़िक्र कयो, बाद में छा फरमायाई? इन्हनि नेमतनि जे लाइ मुक़ाबिलो करण वारा उन्हनि खे घुरिजे मुक़ाबिलो कनि, सद कनि। जी दुनिया में इंसान मुक़ाबिलो कंदो आहे त आउं हिन शइ खे जल्दी हासिल करे वठां, ॿिए जे मुक़ाबले में अल्लाह ताला फरमाए थो त मुक़ाबिले करण वारा, सद करण वारा उन्हनि खे घुरिजे हिन जन्नत जी नेमतनि जे लाइ मुक़ाबिलो कनि। इंसान सोचे जे कॾहिं हू नेकी करे पियो, मुंहिंजो फलाणो मुस्लमान भाउ, आउं हुनखां ज़्यादा करियां, घटि न करियां। मुक़ाबिलो दीन जे अंदरि आहे, सवाब जे अंदरि आहे, दुनिया जे अंदरि कोन्हे त ज़्यादा माल हासिल करण जे लाइ मुक़ाबिलो करियो। असां वटि मुक़ाबिलो थींदो आहे दौलत ऐं माल जे लाइ, उहिदनि जे लाइ। दीन चवे थो मुक़ाबिलो करियो जन्नत जे लाइ, नेकी जे लाइ, सवाब जे लाइ। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो लिमिस्लि हाज़ा फ़लयअमलिल आमिलून। उते बि अल्लाह जन्नत जी नेमतनि जो ज़िक्र कयो ऐं बाद में छा फरमायाई? अमल करण वारनि खे घुरिजे त हिननि नेमतनि जे लाइ, हिन क़िस्म जूं जेके नेमतूं आहिनि उन्हनि जे लाइ अमल कनि। अल्लाह ॿिन्ही जायनि ते जन्नत जूं नेमतूं पेश करे
बाद में तरगीब ॾिनी आहे त इंसाननि खे घुर्जे जन्नत जी नेमतनि जे लाइ कोशिशूं कनि, उन जे लाइ मुक़ाबिलो कनि। अॼु आउं तव्हांजे साम्हूं अहिड़ा कुझु अमल पेश करण वारो आहियां जेके इंसान खे जन्नत में पहुचाइनि था, पर उहे अमल इंतिहाई आसान आहिनि, उन में का वॾी तकलीफ़ कोन्हे, ऐं उहे अमल हर माण्हू करे सघे थो। ईअं न जो सिर्फ़ु दौलतमंद करे ऐं ग़रीब न करे सघे, अहिड़ा अमल आहिनि जेको हर माण्हू करे सघे थो, चाहे उहो माण्हू दौलतमंद हुजे चाहे ग़रीब ऐं मिसकीन हुजे। हिते हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो हलां, असां वटि वरी जेके सूफ़ी आहिनि उन्हनि जो नारो इहो हूंदो आहे त बाबा जेके माण्हू जन्नत जे हुसूल जे लाइ इबादतूं कनि था से वापारी आहिनि, लालची आहिनि, जन्नत जे लाइ इबादत कोन कबी आहे। इहो सूफ़ियुनि जो गुमराह कुन नज़रियो आहे, क़ुरान जे बि ख़िलाफ़ आहे, अल्लाह जे नबी जे तरीक़े सीरत जे बि ख़िलाफ़ आहे। क़ुरान जे ख़िलाफ़ कीअं? हाणे आयतूं पेश कयमि, अल्लाह ताला तरगीब ॾिनी आहे त जेके माण्हू अमल करणु चाहिनि था उन्हनि खे घुर्जे नेक अमल कनि जन्नत जे लाइ, मुक़ाबिलो कनि जन्नती नेमतनि जे लाइ। रब पाण तरगीब ॾिए पियो। इन मां अंदाज़ो लॻायो त इहे सूफ़िया गुमराह आहिनि, क़ुरान खां बि थिड़ियल आहिनि, हदीस खां बि थिड़ियल, छो त अल्लाह जे नबी जो फरमान मुबारक आहे, पाण ख़ुदि अल्लाह खां सुवाल कनि था, अल्लाहुम्म इन्नी असअलुकल जन्नह, ऐं अल्लाह तोखां जन्नत जो सुवाल करियां थो। मूंखे ॿुधायो, छा प्यारे पैगंबर खां मथे को मुतक़ी आहे? छा अल्लाह जे नबी खां मथे को नेकोकार आहे? छा अल्लाह जे प्यारे पैगंबर खां मथे को परहेज़गार आहे? छा इहे सूफ़िया अल्लाह जे रसूल खां मथे अमल करण वारा आहिनि? प्यारे पैगंबर खां वधीक मुतक़ी आहिनि? जॾहिं अल्लाह जो नबी अल्लाह खां सुवाल करे पियो जन्नत जे लाइ, त मालूम थियो इहे गुमराह आहिनि, इन्हनि जा नज़रियात गुमराह आहिनि, क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहिनि। मोमिन खे जन्नत जे लाइ महिनत करणु घुर्जे, छो त इहा सभ खां वॾी कामयाबी आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि अल्लाह जो दीदार जेको थींदो। मूंखे ॿुधायो, छा जन्नत जे मिलण खां सवाइ थी सघे थो? कॾहिं कॾहिं जाहिल चवंदा आहिनि असांखे अल्लाह जी रिज़ा खपे। इन्हनि जाहिलनि खे इहा बि ख़बर कोन्हे अल्लाह जी रिज़ा बि जन्नत जे अंदरि आहे। जॾहिं जन्नत में वेंदो तॾहिं अल्लाह ताला पंहिंजी रज़ामंदी दाइमी उन्हनि जे हवाले कंदो। दाइमी रज़ामंदी तव्हां खां राज़ी थी चुको आहियां, जन्नत में मिलंदी, अल्लाह जो दीदार जन्नत में थींदो, जन्नत खां सवाइ नथो थी सघे। हाणे अहिड़ा अमल जेके इंतिहाई आसान आहिनि, हर माण्हू करे सघे थो, असां मां हर हिकु माण्हू खे कोशिशि करणु घुर्जे त इहे अमल इन्हनि मां हथ न कढूं। एतिरा आसान अमल आहिनि। पहिरियों अमल कहिड़ो आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस आहे, सही बुखारी मुस्लिम जे अंदरि मौजूदु आहे त ईमान जा हिकु हदीस में लफ़्ज़ आहिनि 70 खां मथे उन जूं शाख़ूं आहिनि। हिकु हदीस में आहे त ईमान जूं 60 खां मथे शाख़ूं आहिनि। उनमें अफ़ज़ल कहिड़ी आहे? अफ़ज़लुहा ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। दीन जे अंदरि सभ खां पहिरीं तौहीद आहे, सभ खां पहिरीं दावत बि तौहीद जी ॾिबी। तौहीद सभ खां अज़ीम तरीन अक़ीदो ऐं अमल आहे। इन खां मथे काइनात में का बि शइ कोन्हे। अल्लाह जे नबी छा फरमायो? सभ खां अफ़ज़ल शाख कहिड़ी आहे? मानू इन ॻाल्हि जी गवाही ॾे त अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, जिन जी दुनिया में पूॼा कई पई वञे अल्लाह खां सवाइ। उहे सभ जा सभ माबूदान बातिल आहिनि। हक़ीक़ी माबूद सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला आहे। इहा अफ़ज़ल शाख आहे। ऐं पाण फरमाइनि था व अदनाहा, उन जी सभ खां घटि हेठां शाख कहिड़ी आहे? ईमान जी सभ खां घटि या हेठां जेका शाख कहिड़ी आहे?
इमाततुल अज़ा अन तरीक़, अल्लाह अकबर, रस्ते तां तकलीफ़ वारी शइ खे हटाइण। वही सोचियो, सभ खां हेठां दर्जो कंहिंजो आहे, रस्ते तां तकलीफ़ वारी शइ खे हटाइण। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जेका सभ खां हेठां ई शाख ॿुधाई वई आहे उन जो अजर बि छा आहे। पोइ भेट करियो त ला इलाहा इल्लल्लाह जो अजर छा हूंदो, हेठां ई शाख जो अजर छा आहे। उन जे लाइ केतिरियूं हदीसूं आहिनि। सैयदुना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अनहु हिकिड़े माण्हू सां गॾु वञी रहियो आहे रस्ते तां। इमाम बैहक़ी शोबुल ईमान जे अंदरि रिवायत आंदी हसन सनद सां, तेसि ताईं मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अनहु हिकिड़ो पथर ॾिठो जेको रस्ते जे विच ते पियो। हीअ पाण जे लाइ बि सम्झाणी आहे। सॼो ॾींहुं वञूं पिया, रस्ते ते पथर पियल आहिनि, तकलीफ़ वारी शइ पियल आहे, कंधा पियल आहिनि, शीशो पियल आहे, लोह जूं किलियूं पियल आहिनि, केले जी का खल पियल आहे। इहे सभु उहे शयूं आहिनि जेके इंसान खे नुक़सानु पहुचाइनि थियूं। उनखे हटाइण जो हुकुम आहे, ईमान जी निशानी आहे। हिकिड़ो पथर पियल आहे, सैयदुना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अनहु पथर खे खणी हिकिड़े पासे करे छॾियो। असां मां घणा तौहीन सम्झंदा आहिनि, आऊं वरी वॾो साध पाक, आऊं वरी झुकी माना का शइ खणा, मुंहिंजे शान में कमी थी वेंदी, मुंहिंजो शान हेठां थी वेंदो, आऊं का शइ खणी हिकिड़े पासे रखां, एॾो तकबुर। ही सहाबा आहिनि, पर ॾिसो कदम कदम ते जन्नती बिशारत, पर केतिरे क़दर न्याज़मंदी आहे, केतिरे क़दर निवड़त आहे। पथर खणी हिकिड़े पासे करे थो। साथी पुछियो त मुआज़ तव्हां इहो कमु छो कयो? सहाबा खां पुछियो वञे, जवाब घणो करे इहो ई ॾींदा त अल्लाह जे नबी खां ॿुधोसीं या ॾिठोसीं, कंहिं ॿिए जो हवालो पेश कोन कंदा हुआ। जॾहिं हुन साथी पुछियो इहो कमु तव्हां छो कयो, कि समय तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो, पाण सगुरनि फरमायो, मन रफ़ा हजरन मिन तरीक़, जंहिं माण्हू कंहिं रस्ते तां पथर खणी हिकिड़े पासे कयो, कोतेबत लहू हसनतुन, उन जे लाइ हिकिड़ी नेकी लिखी वञे थी। वमन कोतेबत लहू हसनतुन दख़लल जन्नह, ऐं जंहिंजे लाइ हिकिड़ी नेकी बि लिखी वई उहो जन्नत में दाख़िल थी। दुनिया में ईअं बि आख़िरत में थींदो, हिकिड़ी नेकी वधीक थींदी तव्हां जन्नत में वेंदो, हिकिड़ो गुनाह वधीक थियो तव्हां जहन्नम में वेंदो। हाणे मूंखे ॿुधायो, जंहिंजे खाते में हिकिड़ी नेकी बि लिखी वञे थी, माना उहो माण्हू जन्नत जे रस्ते ते गामज़न आहे। सैयदुना मुआज़ हदीस ॿुधाई, अल्लाह जे नबी फरमायो, जंहिंजे लाइ हिकिड़ी नेकी बि लिखी वञे थी उहो जन्नत में दाख़िल थी वियो। दलील पेश कयाई, अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, हदीस आहे सही मुस्लिम जे अंदरि, पाण सुगरा फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, रस्ते ते हुन कुझु कंडनि वारियूं टारियूं ॾिठियूं। अॼु असांजे मुल्क जे अंदरि ख़ुशूसन तव्हां वञो ॿारहाड़ी में त रस्ता एतिरा तंग हूंदा आहिनि, ॿिन्ही तरफ़नि खां घणो करे देवी जो वणु, उन जूं टारियूं वधी ईंदियूं आहिनि, जिन में सख़्तु कंडा हूंदा आहिनि, लंघण वारे खे वॾी तकलीफ़ थींदी आहे। आम माण्हू त परे रहिया, पर उहे ज़ालिम जेके पघार खणनि था, से पंहिंजी ड्यूटी कोन कंदा आहिनि। दारोगा या बेलदार जेके बि हूंदा आहिनि, पंहिंजी ड्यूटी कोन कंदा आहिनि, या उन्हनि जी ड्यूटी में शामिल आहे अहिड़ियूं टारियूं वॾे छॾे, रस्तो आजो करे, पर ड्यूटी ई कोन था कनि, जंहिंजो पघार खणनि पिया। पर कंहिं माण्हू जे दिलि जे अंदरि हुजे आख़िरती तलब, जन्नती तलब, त अहिड़ी नेकी पंहिंजे हथां न विञाए। इहो न सोचे त मुंहिंजी ड्यूटी कोन्हे, फलाणो माण्हू सरकारी ड्यूटी करे पियो, उहो वञी कमु कंदो। अल्लाह तोखे नेकी जो मौक़ो ॾिनो आहे, जन्नत में पहुचण जो मौक़ो ॾिनो आहे। हिन माण्हू छा कयो, उहे टारियूं वढे छॾियां, कंडनि वारियूं टारियूं जेके माण्हुनि खे तकलीफ़ ॾेई रहियूं आहिनि। पाण छोकिरा फरमाइनि था,
अल्लाह ताला उन जे अमल जो क़दर कयो। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अशाकिर, अल्लाह जो नालो आहे, उनजी माना छा आहे? क़दरदान। अल्लाह क़दरदान आहे। बानू नेकी करे रब ज़ाया करे कॾहिं बि न। उहा नेकी जेका रब जी रिज़ा लाइ कई वञे, अल्लाह उनखे ज़ाया करे छॾे, सुवाल ई पैदा नथो थिए। हिते हदीस जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह उन माण्हू जी नेकी जो क़दर कयो। पाण सुगरा फरमाइनि था, रअयतहु यतकल्लबु फिल जन्नते, मूं उन माण्हू खे जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो। छाजे करे पए थो? रस्ते तां टारी खे वढे थो, जेका माण्हुनि खे तकलीफ़ ॾेई रही आहे। केतिरो अमल आहे, कुहाड़ी खणी अची उनखे कटे घणो टाइम लॻंदो, घणा मिंट लॻंदा, पर नियत छा हुजे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे, के मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न पहुचे, उनजो बदिलो मिले थो। सहाबी अबू बरज़ा रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, ऐं अल्लाह जे रसूल वटि हली आयुसि। ॾिसो इहा शइ केतिरे क़दुरु अहम आहे, ऐं पाण उनखे मामूली सम्झूं था, अमल करण लाइ तयारु कोन आहियूं। हली आयुसि, अची चयमि, अल्लाह जे रसूल अल्लिमनी शयअन अंतफ़उ बिही, मूंखे अहिड़ो को कमु ॿुधायो जंहिं मां फ़ाइदो हासिलु करियां, जंहिं मां फ़ाइदो हासिलु करियां। हाणे ॾिसो केतिरा कम थी सघनि था, पर पाण सुगुरा मौक़े ऐं महल जे हिसाब सां नसीहत कंदा हुआ। इन साहबी खे चवनि था, एज़िलिल अज़ा अन तरीक़िल मुस्लिमीन, सही मुस्लिम जी हदीस आहे, तूं मुसलमाननि जे रस्ते तां तकलीफ़ वारियूं शयूं परे कर। भई सोचो केतिरे क़दुरु अहम आहे। हिकिड़ो माण्हू अल्लाह जे रसूल वटि अचे थो ऐं चवे थो, अल्लाह जे रसूल अहिड़ो को अमल ॿुधायो जेको मूंखे फ़ाइदो ॾे। केतिरा अमल आहिनि, पर अल्लाह जे रसूल हिन जाइ ते उन माण्हू खे कहिड़ो हुकुम ॾिनो? मुसलमाननि जे रस्ते तां तकलीफ़ वारी शइ हटाए। इन मां तव्हीं अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु इहो अमल अज़ीम आहे। ऐं इन जे करण सां सिर्फ़ु सोच इहा हुजे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे, इंसान जन्नत में पहुची वेंदो। इन कम में कहिड़ी तकलीफ़ आहे मूंखे ॿुधायो? आहे का तकलीफ़? इहो अमल रोज़ करे सघूं था। घिटी मां वेंदे, रस्ते तां वेंदे, सिर्फ़ु सोच हुजे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे, माण्हुनि खे ॾेखारणु मक़सूद न हुजे। ॿियो अमल जेको तमामु आसान आहे, उहो बि जन्नत जो रस्तो आहे, त को जानवर जेको मरण जे क़रीब हुजे उनखे बचाइणु, उञायल हुजे उन जी उञ खे ख़तमु करणु। कहिड़ो कमु ॾुखियो आहे मूंखे ॿुधायो? केतिरा वीचारा जानवर असां वटि हलनि पिया, ख़ुशूसन असांजे मुआशिरे में जेको मज़लूम जानवर आहे उहो वीचारो गॾु आहे। माण्हू उनखे छॾे ॾींदा आहिनि पंहिंजो कमु कढी। जॾहिं पोड़ो थी वेंदो आहे, बीमार थी वेंदो आहे, पोइ तव्हां ॾिठो हूंदो त रस्तनि ते वीचारा हलंदा पिया आहिनि, कुता पटींदा आहिनि, गाॾियूं धक हणंदियूं आहिनि, के ज़ालिम बि उन्हनि खे धक हणंदा आहिनि। अहिड़ा बदबख़्त बि आहिनि असांजे मुआशिरे में, धक हणंदा आहिनि वीचारनि जानवरनि खे। हिकिड़ो बेज़बान गुगदाम जानवर, ऐं चवंदो आहे केतिरे क़दुरु आहिनि जानवर जे अंदरि सब्र आहे। कॾहिं वीचारनि एहतिजाज कयो, कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा, डॉक्टर साहिबु तव्हां जानवरनि जा ज़्यादा बयानु कंदा आहियो। तव्हां हुनखे जवाबु ॾींदो आहे, बाबा फ़र्क़ु आहे। इंसान ते जॾहिं ज़ुल्म थिए थो, एहतिजाज करे थो, धरना हणे थो, दरख़्वास्तूं ॾिए थो, कोर्ट में वञे थो, वॾेरे वटि वञे थो, रईस वटि वञे थो, उनजा बेशुमार रस्ता आहिनि। पर मूंखे ॿुधाए, जॾहिं अल्लाह जी वीचारी गुगदाम मख़लूक ते ज़ुल्म थींदो आहे, वीचारा केॾांहुं वेंदा? सिर्फ़ु इन शइ जो मूंखे जवाबु ॾे। छा धरणियूं हणंदा? छा कोर्ट में वेंदा? छा पुलिस में वेंदा? छा कंहिं वॾेरे वटि वेंदा? छा कंहिं रईस वटि वेंदा? इन्हनि जी दां सिर्फ़ु अल्लाह वटि, पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक वटि। ऐं जॾहिं दां इन्हनि जी वञे थी न, उन बदबख़्त जूं पाड़ूं पटिजो वञे। पिनदा वतन ज़ालिम, जेके जानवरनि ते तशद्दुद कनि था, ज़ुल्म कनि था, असांजे मुआशिरे में त आम आहे। अल्लाहु अकबर। ग़ैर मुस्लिम बि इन मामले में असांखां अॻिते आहिनि, इन मामले में घटि में घटि। हालांकि इहा शइ सेखारी असांखे कंहिं आहे,
दीन इस्लाम, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सीरत। कॾहिं आउं चाहियां त पूरो कलाक जो ख़ुतबे ने मौजूद है, इंशाअल्लाह ॾींदुसि, एॾे ई चुको बि आहियां। पूरो कलाक एतिरा मिसाल आहिनि जानवरनि ते, पखियुनि ते रहम जा, अल्लाह जे रसूल जा। पाण सुगुरा फरमाइनि था, अॻे दौर में हिकिड़ी औरत जेका ज़िनाकार हुई, बुखारी जी रिवायत, बदकार औरत, आम औरत बि न, रस्तो वठी वञे पई। हिकु हदीस सां लफ़्ज़ आहिनि, उन में हिकिड़ो मर्द हो। ॿई रिवायतूं साबित आहिनि, हिक में लफ़्ज़ आहिनि मर्द हो, हिकु रिवायत आहे लफ़्ज़ आहिनि बदकार औरत हुई। रस्तो वठी वञे पई, ॾिसे त हिकिड़ो कुतो खूह जे ॿाहिरां वेठल आहे, उञायल आहे, पाणी न मिलण जे करे गप खे चटे रहियो आहे। हिन औरत खे रहम अची वियो। दिलनि जा हाल त अलाह ॼाणे थो। इहा बि सोच हूंदी त मुंहिंजो रब राज़ी थी वञे। छा थी करे, पंहिंजो दोपटो रओ गंदी, उन में पंहिंजो मोज़ो जेके चमड़े जा हूंदा हुआ उनखे ॿधी खूह में हेठि लाहे थी, पाणी कढी ॿाहिरि कुते खे प्यारे थी। कुते जी उञ ख़तम थी, पर होॾां रब राज़ी थी वियो। अल्लाह अकबर। उहो जानवर जेको नजस ऐं हराम आहे, वेचारो रस्तो वठी वेंदो पियो आहे, तॾहिं बि खड़ा हणंदा आहिनि। बाबा जॾहिं तोखे तकलीफ़ ॾे त पोइ तूं हुनखे धकड़ न। उहो जानवर वेचारो रस्तो वठी वञे पियो, तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? पोइ बाद औकात ने भागा सदा भोगींदा आहिनि। पोइ कुतो मथे हमलो कंदो आहे। जॾहिं हू पंहिंजो रस्तो वठी वञे पियो, छो थो शरारत करी? छा दीन इस्लाम असांखे इहो सबक़ ॾिनो आहे? औरत पाणी पियारियो, पाण सुगुरा फरमाइनि था अल्लाह ताला उनखे जन्नत अता करे छॾे। वही सोचियो, जन्नत ईअं त कोन मिली हूंदी, पाणी हुन पियारियो, इहो अमल ज़रियो बणिजी वियो। लाज़िमन उन औरत जी ज़िंदगी में तब्दीली आई, बदकारी छॾे ॾिनाई। ईअं कोन जो बदकारी कंदी रही, बदकारी छॾे ॾिनाई, तौबा ताइब थी, नेकी जे रस्ते ते गामज़न थी वई, पर बुनियाद कहिड़ो अमल बणियो? हिकिड़े जानवर कुते खे पाणी पियारणु। पाण जे लाइ ॾुखाई आहे? केतिरा जानवर वीचारा हलनि पिया, कुतो हुजे, ॿिलो हुजे, गॾह हुजे, केतिरा ॿिया जानवर आहिनि। छा असीं केॾी महिल हुनखे गाह मुठ जेका खाराए नथा सघूं, पाणी नथा पियारे सघूं, पंहिंजे घरां मानी खणी उनखे खाराए कोन था सघूं? अलाह रियाकारी खां बचाए। ऐं पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां। फजर नमाज़ पढ़ी घर वञा, घिटी में ॾिसां वीचारो हिकिड़ो गॾह बीठल आहे। ॾिठुमि त वीचारी हालत ख़राबु हुई, घरां मानी जेका पयल हुई रातो की खणी आयुसि, पर हुन मूंखे ॾिसी वीचारो डिॼणु लॻो, परे भॼणु लॻो। ऐं सम्झी वियुसि, मूं चयो वीचारे खे एतिरा धक हया विया आहिनि, ज़ालिमनि एतिरो हुनखे मारियो आहे जो हुनजो मूं ते बि एतमादु कोन्हे। हू मूंखां बि ॾिजे पियो, कढ़ायल आहे वीचारो। पर वरी वेझो वियुसि, ॾिनमि हिकिड़ो दफ़ो, सम्झी वियो त हीउ माण्हू ख़ैर खां आहे। अल्लाह जानवर खे सम्झ ॾिनी आहे। वरी घरां ॿी मानी खणी आयुसि, परे कोन भॻो। सम्झी वियो त मुंहिंजो ख़ैर खां आहे, हीउ मूंसां मोहबत करे थो। जानवर खे बि अल्लाह सम्झ ॾिनी आहे, पर अहिड़ा ज़ालिम आहिनि, उन्हनि जे ज़ुल्म जे करे उहे जानवर वीचारा परे भॼनि था, क़रीब नथा अचनि। कहिड़ो तव्हां अल्लाह खे जवाबु ॾींदा मूंखे ॿुधायो? ऐं मुंहिंजो तजुर्बो आहे, जेके अल्लाह जी मख़लूक जानवरनि ते, पखियुनि ते ज़ुल्म कनि था, ज़िल्लत वारी ज़िंदगी दुनिया में गुज़ारीनि था, बुछड़ी ज़िंदगी। जानवरनि खे ईज़ाइण जे करे अल्लाह जो अज़ाब मथनि कड़के थो। छो त मुंहिंजे प्यारे पैगंबर फरमायो, इरहम मन फिल अर्द यरहमक मन फिस समा। जेके धरती ते रहनि पिया, सिर्फ़ु इंसान न, जेके बि आहिनि धरती ते रहण वारा, उन्हनि ते तूं रहम कर। जेको आसमान में आहे तो ते रहम कर। मूंखे ॿुधायो कहिड़ो ॾुखियो मसइलो आहे जो असीं जानवरनि ते रहम न करियूं? आहे कान में महिनत? रोज़ इहे मौक़ा मिली सघनि था। सुराका बिन जोशिम साहबी आहे, हली आयो अल्लाह जे रसूल, मूं पंहिंजे उठनि जे लाइ हिकिड़ो हौज़ ठारायो आहे। उन ज़माने में तव्हां ख़बर आहे, जाबुल इलाइक़ो, पाणी जी अणाठ ऐं कमी, थर में बि इहा सूरत हाल अॼु बि आहे। हौज़ ठारायो अथमि त मुंहिंजा उठ तां पाणी पीअनि। पर कॾहिं कॾहिं अल्लाह जा रसूल को रोलू उठ बि अची पहुचंदो आहे। जेकॾहिं आउं उनखे पाणी पीआरियां, छा मूंखे सवाबु मिलंदो?
पाण सगुरनि फरमायो न फी कुल्ले कबिदिन रतबतिन अजरुन, हर साह वारी शइ सां नेकी करण में अजर आहे। हर साह वारी शइ उन सां नेकी करण में, एहसान करण में अजर आहे। अॼु केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि, पंहिंजो जेकॾहिं को पाणी जो हौज़ आहे, ॿिए जो जानवर अची पए थो, वेझो अचणु ॾींदा, खणंदासीं धक। बाज़ दफ़ा तव्हां ॾिठो हूंदो वीचारनि खे, हिन थर जे अंदरि मूं ॾिठो 3-4 साल अॻु में गॾह वीचारा तिन खे ॿधी रसनि सां पेर उन्हनि जा ॿधी ज़ालिमनि उछलाए छॾियो, वीचारा ॿनी में पिया आहिनि। ख़ुदा जी तव्हांखे मार पवे, हीउ वीचारो जानवर, हुनखे कहिड़ी ख़बर थी कंहिंजी ॿनी आहे। हिकिड़ो उठ अची पियो कंहिं ॿनी जे अंदरि, इहा वीडियो मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। उहो ज़ालिम जेको आहे, ॿनी जो मालिक, लठियुनि सां हुनखे मारे थो, उन वीचारे उठ दाहूं कयूं आहिनि, रड़ियूं कयूं आहिनि वीचारे। अल्लाह अकबर, ही बदबख़्त मुसलमान आहिनि, मुसलमाननि जी बू हिननि जे अंदरि आहे। ही वीचारो जानवर, हिनखे कहिड़ी ख़बर ज़ालिम त ही ज़मीन मुंहिंजे मालिक जी कोन्हे के ॿिए जी आहे। हाणे अपर सिंध जे अंदरि कंहिं बदबख़्त छा कयो, वीचारी ढगी जा पेर वढे छॾिया। छा हिननि जो अंजाम थींदो मूंखे ॿुधायो? तौबा ताइब नथा थियनि त बुछड़ो अंजाम इन्हनि जे इंतज़ार में आहे। ज़लील थी मरंदा जेकॾहिं तौबा ताइब नथा थी। अल्लाह जी मख़लूक़ सां हेॾो ज़ुल्म। ही सहाबी पाणी त प्यारे थो, वरी अल्लाह जे रसूल खां पुछे थो, या रसूल अल्लाह, हिन में अजर आहे? पाण सगुरा फरमाइनि था, हर साह वारी शइ सां एहसान करण ऐं नेकी करण में अजर आहे। मूंखे ॿुधायो कहिड़ो इहो ॾुखियो कमु आहे? उन खां पोइ हिकिड़ो ॿियो आसान कमु, जन्नत जो रस्तो। पाण सगुरा फरमाइनि था, मन कर आयतुल कुर्सी फी दोबुरे कुल्ले सलातिन मकतूबतिन लम यमनहु मिन दुखूलिल जन्नत इल्ला अन यमूत। सही हदीस आहे। पाण सगुरा फरमाइनि था, जंहिं माण्हू हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ी, हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ, उन माण्हू जे विच में ऐं जन्नत जे विच में रुकावट सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे। उहा कहिड़ी? त मौत अची वञेसि। मौत आयो, जन्नत में दाख़िल थी वेंदो। पर इहे ख़ुशख़बरियूं उन्हनि जे लाइ आहिनि जेके शिरक में ग़र्क़ कोन्हनि। आयतुल कुर्सी त ख़ुदि तौहीद ते मबनी आहे। सॼी आयत में सिर्फ़ु अल्लाह जी तौहीद आहे, ॿी का बि शइ कोन्हे। अक़ीदो हुजे अल्लाह जी तौहीद ते, हर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ पढ़ंदो रहे। घणो टाइम लॻंदो मूंखे ॿुधायो? 2-3 मिंट लॻंदा। केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि, फ़र्ज़ निमाज़ खां पोइ मौलवी साहब जा सलाम वरायो, टपरी भॼी वेंदा ॼा। हालांकि उते वेही अल्लाह जो ज़िक्र करिणो आहे। इल्ला, हा मगर का एमरजेंसी थी पवे, कॾहिं कॾहिं इंसान खे पेट में गड़बड़ थी पवंदी आहे, उथी हलियो वञे, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, मजबूरी। वरना के बिना कंहिं शरई उज़र जे उनखे घुरिजे उते वेहे अल्लाह जो ज़िक्र करे। जी सही बुखारी रवायत आहे, हिकु दफ़े पाण सगुरनि सलाम वरायो, साहबा चवनि था, ऐं यकदमि उथी रवाना थी विया। इहो अल्लाह जे रसूल जो मामूल कोन हो। उते वेहंदा हुआ, अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ, यकदमि रवाना थी विया। थोरी देरि खां पोइ मोटी आया। अल्लाहु अकबर। पाण फरमाइनि था त मूंखे ख़्यालु अची वियो नमाज़ पढ़ंदे त घर में कुझु सोन बाक़ी आहे। अल्लाह, छा मुंहिंजे प्यारे पैगम्बर जो किरदारु। सोचियुमि त मतां राति थी वञे ऐं सोन मुंहिंजे घर में पियल हुजे, तंहिंजे करे निकितुसि त हुनखे सदको करे छॾियो। वही सोचियो अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी दुनिया जी का तलब हुई? केॾा उहे बदनसीब आहिनि, बदबख़्त आहिनि जेके अल्लाह जे रसूल ते हमिलो कंदा आहिनि। त नऊज़ बिल्लाह संदन जिहाद दुनिया जे उसूल जे लाइ हो, माल मिल्कियत जे उसूल जे लाइ हो। जेके माण्हू दुनिया जा लालची हूंदा आहिनि, तिन जी सीरत इहा हूंदी आहे जो ज़रड़ो सोन घर में बर्दाश्त नथा कनि, यकदमि वञनि था, राति न थी वञे। ॾिसो न केतिरे क़दुरु तक़वा ऐं परहेज़गारी आहे। लेकिन आम हालात जे अंदरि इंसान खे घुरिजे सलाम वराइण खां पोइ हिते वेहे अल्लाह जो ज़िक्र करे, ऐं ख़ुसूसन जेको माना त आयतुल कुर्सी जी किरत करे। कहिड़ो टाइम लॻे थो मूंखे ॿुधायो हिन में? उन खां पोइ
जन्नत जो हिकिड़ो ॿियो आसान रस्तो अव्हांखे अल्लाह न्याणियूं ॾिनियूं आहिनि, न्याणियुनि सां सुहिणो सलूक करियो। अल्लाह जो नबी फरमायो मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमल क़ियामत अना व हुव कहातैन। सही मुस्लिम हदीस आहे, पाण छोकिरा फरमाइनि था जंहिं माण्हू खे ॿ न्याणियूं आहिनि, अल्लाह ॿ न्याणियूं ॾिनियूं, उनजी सुहिणे नमूने सां परवरिश कयाई, मोहबत सां, प्यार सां, बेदारी में न, त धीअ मूंखे छो ॼाई, अहिड़ा बदबख़्त बि आहिनि। न्याणी मूंखे छो ॼाई, अहिड़ा ज़ालिम बि आहिनि जिन पंहिंजूं ज़ालूं मारे छॾियूं, तलाक ॾेई छॾियाऊं, तो न्याणी छो ॼणी? केॾा जाइल आहिनि। छा पुटु या न्याणी ॼणणु छा औरत जे हथ में आहे? अल्लाह जा बानो मुंहिंजे प्यारे पैगम्बर जो औलाद तव्हां ॾिसो, तक़रीबन 7 औलाद पुटे पुटु गुज़ारे विया, पोयां 4 न्याणियूं रहियूं, 4 न्याणियूं। सोचियो तव्हां, सैयदना शुएब अलैहिस्सलाम जूं बि न्याणियूं हुयूं न, त न्याणी इंतिहाई हिकिड़ो प्यारो औलाद आहे। पाण छोकिरा फरमाइनि था जंहिं हुनजी सुहिणे नमूने सां परवरिश कई, तव्हांजो बालिग थी वियूं, उहो माण्हू ऐं आऊं क़यामत ॾींहुं हिन तरीक़े सां ईंदासूं जीअं शायदी वारी आंगुर विच वारी आंगुर जे बराबरि आहे, ईअं असीं गॾु ईंदासूं। केॾो वॾो एज़ाज़ आहे। ऐं उन जे लाइ दलील हिकिड़ी हदीस आहे जेका इब्न माजा जे अंदरि मौजूदु आहे। सैयद आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी, आऊं घर में वेठी हुजां, हिकिड़ी औरत पंहिंजूं 2 न्याणियूं वठी मूं वटि आई मदद तलब करण जे लाइ। ऐं सैयद आयशा त ख़बर वॾी सखी ख़ातून हुई। हिकु दफ़े भाणेज अब्दुल्ला बिन ज़ुबैर 1 लख दीनार मोकिलिया, शाम थी कुझु बि कोन हो, सभु अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे छॾिया। वेठी आहे, हीअ आई 2 न्याणियूं वठी, घर में कुझु बि न हुजे। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा उनखे 3 खारकूं ॾिनियूं। हिन छा कयो, हिकिड़ी खारक खणी हिकिड़ी न्याणी खे ॾिनाई, ॿी खारक खणी ॿी न्याणी खे ॾिनाई, ऐं 3 पाण कोन खाधाई। उनखे अधो अधु करे, अधु हिकिड़ी न्याणी खे, अधु वरी ॿी न्याणी खे। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा मंज़र पे ॾिठो, जॾहिं अल्लाह जो रसूल हली आयो, तॾहिं हैरत करे चवे थी, अल्लाह जो रसूल हिन तरीक़े सां औरत 3 खारकूं विराए छॾियूं, 2 न्याणियुनि खे ॾिनाई, पाण कोन खाधाई। पाण छोकिरनि फरमायो मां आजब के, ऐं आयशा तोखे इन ॻाल्हि हैरत में छो विधो आहे? छाजे करे तूं हैरत में अची वई आई? लक़द दख़लत बहल जन्नह, इन ई कम करण सां इहा औरत जन्नत में दाख़िल थी वई। अल्लाह जो नबी जॾहिं कंहिंजे बारे में चवे न त जन्नत में दाख़िल थी वियो, दाख़िल थी वई, माना अल्लाह जे वही जे तहत, पंहिंजी मर्ज़ी सां न। हाणे हिते इन कम जे बारे में अल्लाह जे नबी छा फरमायो, इहा औरत इन कम जे करे जन्नत में दाख़िल थी वई, जो पाण कोन थी खाए, पंहिंजी न्याणियुनि खे खाराए थी। इब्न माजा जी सही हदीस। मूंखे ॿुधायो, जंहिंजे घर में न्याणियूं आहिनि, अल्लाह जा बानो, उन सां सुहिणो सलूक करणु, अल्लाह जेतिरी बि तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, ज़रूरी न आहे त वॾा क़ीमती कपिड़ा वठो, वॾो उन्हनि ते ख़र्च कयो। रब जेका तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, उन आहर तव्हां जेको सो उन ते ख़र्च करियो, अल्लाह तव्हांखे अजर ॾींदो। इहो बि जन्नत जो रस्तो आहे। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो आसान जन्नत जो रस्तो, उहो आहे सूरत इख़लास सां मोहबत। अॼु इहा मोहबत तमामु घटि आहे, मौलवी हज़रात में बि कोन्हे। ऐं कॾहिं कॾहिं हुनजे पोयां निमाज़ूं पढ़ंदो आहियां, ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं सूर इख़लास जी तिलावत कंदा आहिनि बसि। हालांकि सॼो क़ुरान आहे, मञूं था, पर बाज़ सूरतुनि जो उहो दर्जो आहे जेको ॿियनि जो कोन्हे। सूरत कुल हो वल्लाहु अहद 3 क़ुरान जे बराबरि आहे, 10 सिपारनि जे बराबरि। छो? गौर करियो, छाजे करे इहो दर्जो मिलियो आहे? सॼी सूरत में अल्लाह जी तौहीद आहे। कुल हो वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ॿी का शइ आहे पर कोन पढ़ंदा आहिनि, छो त अल्लाह जे तौहीदी दिलि में मोहबत इला माशाअल्लाह आहे कोन। त हीअ सूरत मुंहिंजे रब जी तौहीद खे बयानु करे थी।
मोमिन अल्लाह जी तौहीद सां मोहब्बत कंदो आहे, ज़्यादा खां ज़्यादा। नतीजतन इन सूरत जी ज़्यादा तिलावत कंदो आहे। ऐं आहे उन जो दर्जो, सहाबा हिकिड़े लश्कर ते वञनि था, लश्कर सां गॾिजी ग़ालिबन जिहाद जो लश्कर आहे, अल्लाह जे रसूल हिकिड़े साहबी खे अमीर मुक़ररु कयो। उहो छा करे, जेका बि निमाज़ पढ़ाए हर रकात में कुल हो अल्लाहु अहद, हर रकात में का ॿी सूरत पढ़े तॾहिं बि उनखे मिलाए बाद में। जॾहिं मोटी आया सहाबा जी ज़िक्र कयो, अल्लाह जे रसूल हीअ अमीर जेको तव्हां मुक़ररु कयो हर रकात में सूर इख़लास पढ़ंदो। पाण छोकिरनि घुरायो, पाण फरमाईंदे छाजे करे, कि अल्लाह जा रसूल इन में रहमान जी सिफ़त आहे, अल्लाह जी सिफ़त बयानु कई वई आहे, मूंखे हिन सां मोहबत आहे। पाण छोकिरा फरमाइनि था हुब्बुक इयाह अदखलकल जन्नह, इन सूरत जी मोहबत तोखे जन्नत में दाख़िल कंदी, इन सूरत जी मोहबत तोखे जन्नत में दाख़िल कंदी। मूंखे ॿुधायो इन में कहिड़ी महिनत आहे? कुल हो अल्लाहु अहद पढ़ूं केतिरो टाइम लॻे थो? मोहबत सां पढ़ूं, माना ते नज़र हुजे, अल्लाह जी तौहीद जो बयानु आहे, केतिरो टाइम लॻंदो? हिकु अधु मिंट मुश्किल सां, पर बदिलो ॾिसो छा आहे, इन जी मोहबत इंसान खे जन्नत में दाख़िल करे थी। उन खां पोइ महदूद टाइम जे अंदरि हिकिड़ो ॿियो कमु आहे, सफ़ खे मुकमल करण बि जन्नत जो रस्तो आहे। अॼु पाण वटि छा थींदो आहे, पहिरीं सफ़ में आउं ॾिसंदो आहियां, जॾहिं मस्जिद में दाख़िल थींदो आहियां, हिकु तरफ़ ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं ॿिनि माण्हुनि जी जाइ ख़ाली हूंदी आहे, कॾहिं हिकु माण्हू जी जाइ ख़ाली हूंदी आहे, ऐं पोयां माण्हू सफ़ ठाहियो बीठा आहिनि। इहे अल्लाह जे रसूल जा नाफ़रमान आहिनि, गुनाहगार आहिनि। छा तव्हांखे ख़बर कोन्हे अल्लाह जे नबी जो फरमान छा आहे? पाण फरमायो अतिम सफ़ल अव्वल, सभ खां पहिरीं सफ़ मुकमल करियो, तंहिंखां पोइ ॿी सफ़। पर गणती छाजी आहे? पंखो आहे। छा कुंड में बीहंदे मरी पवंदे? कुंड में बीहण सां माण्हू खे मौत अची वेंदो? या वरी गणती कहिड़ी, मतां ओसि ताईं पहचंदे मुंहिंजी रकात वञे हली, तंहिंजे करे यकदमि बीह रहंदो, ईअं कोन सोचींदो अल्लाह जे रसूल जो नाफ़रमान थी चुको आहियां, प्यारे पैगंबर जो नाफ़रमान थी चुको आहियां। ॿिनि माण्हुनि जी जाइ ख़ाली हूंदी आहे, पोयां सफ़ हूंदी आहे। अल्लाह अकबर, अल्लाह रियाकारी खां बचाए, कोशिशि करे मामूली गुंजाइश हूंदी आहे, सोढ़ा थी बि बीहंदा आहियूं त असांखे अजर मिले, छो त अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, अल्लाह ताला उनजा मलाइक अल्लाह रहमतूं मोकिले थो पहिरीं सफ़ वारनि ते। सही हदीस आहे, अल्लाह रहमतूं मोकिले थो पहिरीं सफ़ वारनि ते। तूं महरूम थी चुको आहीं, हथनि सां तो पंहिंजो पाण खे महरूम कयो। ऐं नबी साधु फरमायो, माण्हू पहिरीं सफ़ खां पोइते थींदा वेंदा, तव्हांजो अल्लाह हिननि खे पोइते करे छॾींदो। पहिरीं सफ़ खां पोइते थींदा, अल्लाह हिननि खे पोइते करे छॾींदो, हलिया वेंदा दीन खां परते। ऐं असीं ॾिसूं था जेके सुस्ती कनि था न, रब उन्हनि खे ॾींहों ॾींहुं पोइते कंदो वञे, नमाज़नि खां ग़ाइब, जमात में ई कोन हूंदा आहिनि। पहिरीं सफ़ मुकमल करियो। पाण फरमाईंदा ॿी हदीस जे अंदरि, जेकॾहिं ख़बर पइजी वञे पहिरीं सफ़ में केतिरो सवाबु आहे, त तव्हां कुणा विझो, पुखा विझो। माण्हू पुखा विझंदो आहे न, कुणा विझंदो आहे। अॼु रुगो लॉटरी निकिरे थी त हालत छा थी थिए? केतिरा माण्हू जेके लॉटरी में पैसा लॻाइनि था, मन मुंहिंजो नंबर निकिरी अचे, वीसी रखनि था, केॾा ख़ुशि थींदा जेकॾहिं पहिरीं नंबर ते वीसी खुले थी। हेॾा अल्लाह जो नबी छा थो चवे, ख़बर पइजी वञे त केतिरो सवाबु आहे त माण्हू कुणा विझी बीहनि पहिरीं सफ़ में, आऊं अचां ॿियो न अचे। पर दिलियूं मुर्दा थी चुकियूं आहिनि, क़ुरान हदीस जो असर थिए ई कोन थो, क़ुरान हदीस जो असर थिए ई कोन थो, मुर्दा दिलियूं। हदीस कहिड़ी आहे जेका ॿुधाईंदो हलां। पाण छोकिरा फरमाइनि था, मन सद फुरजतन फी सफ़िन, जेको माण्हू सफ़ जे अंदरि विछोटी खे बंदि करे थो। मसलन आख़िर में विछोटी पई आहे, हिकिड़े माण्हू जी जॻह आहे, किथे ॿिनि माण्हू जी जॻह आहे, उन विछोटी खे या कॾहिं कॾहिं को माण्हू विचां निकिरी वेंदो आहे कि उज़र जे करे, ऐं सफ़ में जॻह ख़ाली रहिजी वेंदी आहे। जेको उन विछोटी खे विथी खे बंदि करे थो, रफ़अहु अल्लाहु बिहा दरजतन व बना लहू बैतन फिल जन्नह, अल्लाह
उनजो हिकिड़ो दर्जो बुलंद करे थो ऐं जन्नत में उनजे लाइ घर ठाहे थो। वही बदिलो ॿुधो, शेख अलबानी सयाह जे अंदरि रिवायत खे आंदो। छा बदिलो आहे उनजो? अल्लाह दर्जो बुलंद करे थो, जन्नत में घर ठाहे थो, जेको सफ़ जे अंदरि विछोटी खे विथी खे स्पेस खे बंदि करे थो। असीं स्पेस छॾे ॾींदा आहियूं पंखे जी मज़े वठण जे लाइ। थोरी देरि खां पोइ क़बर में वेंदा आहिनि, पोइ ख़बर पवंदी केतिरा पंखा आहिनि हुते। नेकियूं हूंदियूं त क़बर बि तुंहिंजी थधी थींदी, नेकियूं न हूंदियूं त अज़ाब, बाहि जा अज़ाब, उहे अज़ाब जेके इंसान बर्दाश्त करे कोन सघंदो। उते इहे पंखा एसी कोन था दुनिया वारा। उते थदकार चाहीं थो त नेक अमल कर, उन में अॻुभराई कर। ऐं दोस्तो आख़िरी ॿुधाईंदो हलां, आसान अमल अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे बारे में सैयदना अब्दुल्ला बिन सलाम यहूदी आलिम हो, चवे थो मूंखे ख़बर पई त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो माण्हू आहे जे नुबुवती दावा कई आहे। ऐं हली आयुसि पंहिंजे ॻोठ खां त उन हस्ती खे ॾिसां, त जॾहिं मुंहिंजी पहिरीं नज़र पई अल्लाह जे रसूल ते, पाण मस्जिद नबी में वेठल हुआ, फ़अरफ़्तु अन्न वजहहू लैस में वजह कज़्ज़ाब, नज़र पई चेहरे ते ऐं सम्झी वियुसि त ही कूड़े माण्हू जो चहिरो कोन्हे। अल्लाहु अकबर, ही कूड़े माण्हू जो चहिरो कोन्हे, ही सचे इंसान जो चहिरो आहे। मूं चार ॻाल्हियूं ॿुधियूं जेके उन वक़्तु अल्लाह जे रसूल बयान पे कयूं। पाण फरमाईंदा आयो हन्नास अफ़्शु सलाम, ऐं इंसानो सलाम आम करियो। ईंदे वेंदे अस्सलामु अलैकुम चवणु, सलाम खे आम करणु। घर में दाख़िल थींदा हुआ पाण सगुरा घर वारनि ते सलाम वराईंदा हुआ, मस्जिद में अचे सलाम वराए, वञे थो तॾहिं सलाम वराए। व अतइमु तआम, मिसकीननि खे खाधा खारायो, ताम खारायो ग़रीबनि मिसकीननि खे। वसिलुल अरहाम, माइटी ॻंढियो। वसल्लू बिल्लैल वन्नासु नियाम, राति जो माण्हू सुता पिया हुजनि तहज्जुद निमाज़ पढ़ो। तदख़ुलुल जन्नत बिसलाम, तव्हीं सलामती सां जन्नत में दाख़िल थी वेंदा। चार कम करियो, सलाम आम करियो, ग़रीबनि मिसकिननि खे खाधो खारायो, माइटी ॻंढियो, माण्हू सुतल हुजनि तॾहिं नमाज़ पढ़ो, तव्हीं सलामती सां जन्नत में दाख़िल थी वेंदा। इहे शयूं जेके चार अल्लाह जे रसूल ॿुधायूं आहिनि, इहे बि के ॾुखियूं शयूं कोन्हनि। अल्लाह ताक़त ॾिनी आहे, के मिसकीन खे खारायो, रमज़ान में त वॾो अजर आहे, के ग़रीब खे खारायो। उहे दोस्त जेके दुनियादार आहिनि, हुन ते लखे रुपया तबाह करियूं ऐं ग़रीब मिसकीन अचे उनखे मोटाए छॾियूं, इहो मोमिन जो कमु कोन्हे। अहिड़े तरीक़े सां माइटी ॻंढियो, टुटो न उन्हनि खां, ऐं तहज्जुद पाण ते लाज़िम करियो। जन्नत जो रस्तो अव्हां जे लाइ आसान थी वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे जेके इहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, रब्बुल आलमीन मूंखे तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे रमज़ान जे अंदरि वधि खां वधि नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।